नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता तव्हांखे इंग्लैंड में ख़बर ॾींदा हलूं त न्यूज़ीलैंड क्रिकेट टीम जो कप्तान केन विलियम्स ऐं इंग्लैंड जो ऑलराउंडर बेन स्टोक्स खे न्यूज़ीलैंड लैंडर ऑफ द ईयर अवार्ड जे नामज़द कयो वियो आहे। केवी कप्तान केन विलियम्स खे इहो एज़ाज़ वर्ल्ड कप 2019 में बहितरीन कप्तानी ऐं कारकिरदगी जो मुज़ाहिरो करण ते ॾिनो वियो आहे। ॿिए तरफ़ न्यूज़ीलैंड ऑफ द ईयर अवार्ड जे लाइ इंग्लिश टीम जे ऑलराउंडर बेन स्टोक्स खे नामज़द कयो वियो आहे। बेन स्टोक्स जो तालुक़ु न्यूज़ीलैंड सां आहे, पर हू इंग्लैंड क्रिकेट टीम जो रांदीगर चीफ नेवी लैंडर अवार्ड वाज़ह कई वई आहे त बेन स्टोक्स न्यूज़ीलैंड जे तरफ़ां नाहे खेॾियो, पर हू न्यूज़ीलैंड जी शहर कास्टिक चर्च में पैदा थियो आहे। हिन ॿुधायो त बेन स्टोक्स पंहिंजी माउ सां गॾु 12 सालनि जी उमिरि में इंग्लैंड वियो हो। हुन इंग्लैंड में रिहाइश खे तरजीह ॾिनी, जॾहिं त संदसि माउ पीउ न्यूज़ीलैंड में ई रहंदा आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।